अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हालनि? ख़ुशि वेठा आहियो? सभु ख़ैरु? अलाह जा करम लॻा पिया आहिनि। हीअ साईं ॻोठ जो मकान असांजो अलशियत वल जमायत वारनि जो जेको सो मकान आहे। हीअ जेको सो पुराणनि वॾनि खां वठी पियो हले। हीअ साईं नज़ारो ॻोठ मकान जो। हीअ वणकार जेका सा लॻी पई आहे, चो तरफ़ सावक हरियाली, सावक हरियाली लॻी पई आहे। हे साईं असांजे हिन जो मुतवली जेके पहिरीं हुआ साईं ग़ुलाम अली शाह जेको सो मुतवली हो, हुनजो हुन सां गॾु जेके फ़क़ीर आहे, उहे फ़क़ीर जेके से माशूक अली गांचो, मोहम्मद उर्स गांचो ऐं साईं पड़ो जुमू ख़ान गांचो, हिन जा मुतवली हूंदा, हिन मकान खे संभालींदा। हीअ साईं बैठक आहे, हीअ साईं फ़क़ीरनि जी बैठक आहे। हींअर भाई त कोन्हनि के केॾा निकिरी विया आहिनि। अस्सलाम वालेकुम। हा संगत अॼु बंदि कोन्हनि के, अॼु विया केॾा निकिरी आहिनि ॿाहिरि। फ़क़ीरनि जा साईं बैठक आहे फ़क़ीरनि जी। हिते जेको सो कचहरो कंदा आहिनि, मच कचहरी बि हलंदी आहे। मच कचहरी साईं हलंदी आहे हिते। हीअ जेका सा आहे चुल्ह में जेको सो साईं बबुर जूं काठियूं विझी बाहि ॿारींदा आहिनि, सीअ खां बचा। हीअ साईं बैठ फ़क़ीरनि जी। साईं सार संभालंदा आहिनि, महिमान मड़ो ईंदो आहे जेको सो हुनजी ख़िदमत कंदा आहिनि। हीअ साईं जेको सो असांजो नज़ारो आहे अलशियत वल जमायत वारनि जो मकान। ऐं जेको सो साईं मकान तक़रीबन पुराणो क़दीमीअ सां आहे। ऐं हीअ वणकार साईं ग़ुलाम अली शाह पड़े जुमे जी महिनत आहे, जंहिंमें गुल वण टिण काया। हीअ जेको मंज़र ॾिसो पिया न, सॼो जेको सो वॾनि पौधनि जी जेका सा महिनत हुई, जेको हींअर त तक़रीबन नंढा संभालीनि पिया। हींअर सेठ मां मिली संभाले पियो हिनखे, ऐं फ़क़ीर ख़ुदानो उहो बि हिनखे संभाले पियो। हा साईं, हीअ सुबुह जो टाइम तव्हां दोस्तनि सां गॾु। हा पासे में आहे, ॻोठ जे पासे में आहे, ॻोठ जे पासे में आहे साईं। हीअ ॻोठ में पासे में असांजो मकान आहे। हीअ वॾे शहर में मुंहिंजो उतां पासे में आहे। पासे में नंढड़ी मस्जिद। हलिया बाबा हलियूं, घर हलूं न हाणे? हा इहो घुमणु हलूं? ओ यो बाबा नंढो, यो 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 इहो केरु आहे? तूं इहो? वाह वाह, हेलो हाय कर मामा खे, चाचा मामा खे हेलो हाय कर। मामा ख़ुशि आहियो? सभु वेठा आहियो? हा शाबाश ॾाओ पुटु। हा साईं नंढड़ो हेलो हाय तव्हांखे थो करे संगत खे। हलूं था हाणे थोरो ॿाहिरि, थोरो वाह साल हूं ॿियो ज़माने जो बि। हीअ अमरा मूंखां तिखो थो हले साईं, तिखो थो हले अमरा मूंसां तिखो। हल हल शाबाश हल। चाबी किरां की? चाबी तो वठा? हेॾे ई आहे? हल साईं मकान जे दर खे बंदि कयूं, मकान जे दर खे साईं बंदि कयूं। हे साईं जेको सो गाॾीअ ते चढ़ंदे? हा किथे आहे चाबी? अड़े जा मुंहिंजे खीसे में पई आहे चाबी साईं, मुंहिंजे खीसे में चाबी पई आहे। दोस्तो थोरो अॻिते हलूं, नज़ारो ॾिसूं। साईं भाउ मुंहिंजो वॾो मोहम्मद इब्राहिम बनीअ में आहे, बनीअ जी आगी पिछी
नौजवान छोकिरा गाॾियूं था हलाइनि, अहसास ई कोन अथनि बणा अलाह साईं ज़िंदगी हिकु दफ़ो ॾींदो आहे त उन ज़िंदगीअ मां माण्हू फ़ाइदो वठे या गाॾियूं हलाईंदो अहिड़ो त नुक़सानु थी पए। अलाह साईं हिदायत ॾींदुनि। भाई मोहम्मद इब्राहिम सेठ जेको सो ॿनीअ में जेको सो कमकार पियो करे ऐं वीचारे कायो आहे फ़सुलु अलाह साईं खाराईंदुसि। अॼु दुकानु अथसि बंदि, पाण थोरो ॿनीअ जो कमकार पियो करे। ठीकु आहे, हलो थोरो अॻिते संगत सां। दोस्तों आया हूं दुकान ते। दुकान जेको सो आहे जावेद अली गैंचो। जावेद अली गैंचो से दुकान। वाह दुकानदार तू किथां आयो है? दुकान में तुंहिंजे हिकु बि थियो न। हे साईं दुकान जावेद जो आहे। ही साईं ॻोठ में जेको सो दुकान घणा आहिनि पाण वटि? 3 4 दुकान साईं 4 आहिनि साईं ॻोठ में। नंढड़ा दुकान आहे साईं। जवाद न जवाद। तुंहिंजो नालो? नालो छा अथई? छोकिरा नालो ई कोन था ॿुधायूं। ॿुधायो भई सॼो ॾींहुं कॾहिं हिनखे कुटींदो अथव। पढ़े कोन थो, चवंदो आहे पढ़ न वञी। साईं दुकान जेको जावेद भाई जो आहे हे रोज़ी कंदो आहे। भाउ नंढो अथसि, पाण वियो आहे कंहिं कम सां। ऐं रक्शो अथसि 5 बीठल इहो साम्हूं रक्शो जेको सो आहे रोज़ी करणु ईंदो आहे डेली सन। हीअ साईं रक्शो हुनजो। साईं रक्शो सेठ निसार अली शाह फिरे पियो पकोड़ा ई पर हाणे पकोड़ा ठाहे कोन थो। पकोड़ा कोन थो ठाहीं? पकोड़ा ठाहे न। पकोड़ा माण्हू पिया ॻोल्हिनि पकोड़े जे लाइ। साईं पकोड़नि जो उस्ताद अची वियो जेको सो ही पकोड़ा ठाहे कोन थो। वीचारो चक्कर ते आहे, छा लायो आहे? हे साईं सेठ जो ॿकर बीठल उज़ो ई हलाए हिन ॿिया जो अथसि ख़ासि उज़ो ई हलाए कोन थो। ॻोठ जो चौक जो नज़ारो असांजे ॻोठ गैंचा जो चौक आहे जेको सो नज़ारो आहे असांजो वॾो अली बख्श गैंचो मैदान ते अची वियो। बाबा भलाई आहे, ये तव्हांजी यादगिरी आहे, तव्हांखे यादि पिया कयूं संगत। असीं सहाफ़ी थोरी हो न, मथे मीडिया ते मोकिलियो न। असांजी ॻोठ जी हालत ही आहे ॿुधो न। ओ वरी मीडिया उहा ख़ासि हूंदी आहे न। हितां भई हू आहे दोस्तानी के न सलाम MP MNL जे ख़िलाफ़ छॾियो न। उहो बर्ज़ कंदा आहियूं असीं कोन था कयूं पंहिंजे मूंखे हुजे न नी ऐं MP MNL जे ख़िलाफ़। ॿुधो खणी हींअर तूं चई सघीं थो अञा टाइम अथई। टाइम कहिड़ो आहे अलाए तव्हांखे जेको सो अर्ज़ु थो करे जेके ॾिसण वारा आहियो भले ॾिसनि पिया। असीं सरकारी जेके इदारा आहिनि मुराद अली शाह जो असांजी रोड ॾठो पिया। जलाल शाह माण्हू आहे कॾहिं बि कोन असांजो ॾठो रोड। उहो त हाणे सही आहे। पाणी पीअण लाइ सूरन में हुओसीं कहिड़ो साईं मुराद अली छा कयो आहे ॿुधायो भला। साईं मुराद अली तक साईं केॾे बि केरु वेंदो त साईं बि ॿुधंदो। खोड़ 10 चकर ते आयो सलीम बाजार मलक साहब जो आहे कुझु साईं थींदो दाईंदो त थींदो न। कुझु कोन थो थिए साईं। हाणे असां वोट लाइ भॻा था अचनि मरा साईं। केॾा घुमण वियुसि गुॾा? ओ गुॾा रोड ते घुमण रोड ते था घुमण ॾठो पिया रोड ते घुमण। हे साईं असांजो टाइगर, हे असांजो सनी टाइगर अख्तर जो छोकिरो सनी अख्तर। हाणे हेलो हाय कर। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल ख़ुशि आहियो? दुआ अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ैर आहे। बाबा ही असांजो नौजवान छोकिरा आहिनि। पंहिंजे रोज़ीअ सां को दुकान सां, को ठेले ते, को पंहिंजे शाख ते, को जेको सो पंहिंजे रोड ते। हे असांजो ख़ान साहिबु असांजो बेलदार आहे।
सही है खानदार ड्यूटी दे अज ड्यूटी दींदो है ना वा ड्यूटी ते बीठा हो रोड ते अच्छा अचर टीम ड्यूटी आया आचर ने ड्यूटी आ माशाल्लाह भले ही पंज रोड भगो पे आयो भला तू अर्ज कर आयो ठही वेंदो हां तू ठहराई दे न हुकूमत ठहराई मुंहिंजो बाप के ना ठहराई हां सही है तू मेहमान के ॾाढा जो टी रोज रोड ठहे तो तो पंज साहबन के चो घणा सही माण्हू किरिया ने में हां ॿार घणा किरिया ने खॾनि में आखिर करंदा आपको वरी उठंदा बे केर जिम्मेवार आहे तू ही न बेलदार ही न ना बेलदार बेलदार जो मुंगा ना हूंदो आया चश्मो लगायल न हां न चश्मो पायल त रोड ॾिसण बचे न ॾिसण जा अखियूं पटी ने या अखियूं पटी ने कोन बस अखियूं पूरी कोन पोइ ही ताने ॾींदा वेंदा धक खाईंदा बिल्कुलु सही आहे माना ड्यूटी पंहिंजी कयो पिया न ड्यूटी पंहिंजी कयो हा असीं नौजवान जी होटल हलाईंदो आहे हीअ असांजो नौजवान होटल हलाईंदो आहे रोज़ी कंदो आहे पंहिंजे घर में ऐं नौजवान घोट आहे शादी अञा कोन कई अथसि कंदो त पोइ ख़बर पवंदी वधंदी शादी कोन की हा आखिर थींदी शादी हा साईं सेठ गुलाम शबीर गांचो साईं जो दुकानु ॾिसूं नंढड़ो साईं मौलवी अब्दुल लतीफ़ लाखो साईं मौलवी अब्दुल लतीफ़ लाखो साईं मोहम्मद हसन लाखे जो फर्ज़ंद वॾो साईं मुतवली आहे मस्जिद नमाज़ पढ़ाईंदो आहे 5 वक़्त साईं तव्हां दोस्त आहियो हुनखे दुआ कजो हाय साईं मन जो कुझु ख़िदमत ॻोठ जी हा अस्सलाम वालेकुम बिस्मिल्लाह सेठ जो फकीर सेठ गुलाम कादर खैर साईं अल्हम्दुलिल्लाह ये साईं फकीर खुदानो हां साईं हुकूम ताज मकान वियो साईं भरिया सरे आओ ते बीठो त ता वयो पे पर मुजो वरी किना पिया वजन साईं मुजो कचरी तो सांगे तो कोन है अच्छा ये साईं असां गुलाम कादर सेठ गरीबाणो पंहिंजो दुकान रोज़ी वरी नौजवान पंहिंजा लॻा पिया आहिनि पंहिंजी रोज़ी असां बिल्कुल बिल्कुल सो ही जेको सो माहौल आहे दोस्ताणो माहौल असांजो जी सर जी पोड़ो आहे न ढेर वॾे ते कान्हे की नंढा बि चवंदा आहियूं पोड़ा बि चवंदा आहियूं हां बिल्कुल बिल्कुल कचहरी हूंदी आहे दोस्ताणी सो ही साईं गुलाम कादर जो दुकान गरीबाणो बिल्कुल वगैरह खुश वेठो जी सर तो अल्हम्दुलिल्लाह सब हां शाख भरी मजा पाण खाली पोस्ट वरी छड़ी हां हां साईं चलिया वगैरह खुश है सब खैर जोड़ अल्हम्दुलिल्लाह कड़ाल तबियत के अंदर अल्हम्दुलिल्लाह सब खैर ये साईं शाख असांजे कोठे मथां शाख आहे छछर शाख पंपिंग स्कीम पुटाएंगे ये शाख साईं शाख मंजर ऊपर या मिर्च माण्हू खपाईंदा आहिनि ॻाढ़ा वठंदा आहिनि माण्हू इहे हुनजो हीअ परे पासे जो कुझु दुकानदारी आहे दुकानदार पोइते हट हे साईं ये शाख साईं छछर शाख स्कीम जे जेको सो ज़मीनूं आबाद कंदा आहिनि माण्हू पंहिंजी रोज़ीअ सां अस्सलाम वालेकुम साईं छा हाल ख़ुशि आहे सभु ख़ैर साईं साईं गरीबाणे ॻोठ में ख़लक जी ख़िदमत करण जे लाइ साईं हिते डॉक्टर साहब मौजूदु हूंदा आहिनि साईं अधु कंपाउंडर अथसि नालो साईं तव्हांजो महताब अली साईं नालो डॉक्टर सलीम साहब इंसानात सां ख़िदमत करणु सभु को त रोज़ी हू कमाए थो पर इंसानी ख़िदमत करण सां वधीक आहे हीअ साईं जन पंहिंजो काज़ी अहमद मां का आहे पंहिंजी रोज़ी कंदा आहिनि ख़लक जी ख़िदमत कंदा आहिनि संदन बि जेको सो भलो थी वेंदो आहे माण्हुनि जो भलो थी वेंदो आहे हीअ संगत सां गॾु बि हिलो हाय हूंदी आहे हिननि सां साईंयारनि सां साईं सेठ एजाज़ जो सलाम था कयूं सेठ एजाज़ आहे मुल्क में न किथे आहे सेठ एजाज़ मैं मुझे साईं मोहम्मद इब्राहिम वेठो आहियां साईं सेठ एजाज़ अली राहू जो साहब साईं हेलो हाय थी वई साईं वंदे कचहरी पोइ करे तव्हां सां वीडियो भरींदा साईं मोहम्मद इब्राहिम से पवर साईं असांजो बचड़नि खे क़ुर शरीफ़ साईं पढ़ाईंदो आहे हा तक़रीबन साईं खे साईं 15 साल थी वेंदा साईं खे 15 साल साईं माशाल्लाह सुठो साथ साईं ॾिनो आहे हे साईं रजब राहू चई मयूं मालवंद माण्हू हे साईं नंढड़ा फर उन जा मयूं
साईं कहिड़ा हाल ख़ुशि वेठा आहियो हाँ जी सभु ख़ैर हमनो तव्हांजे ॻोठ ते ख़ैरु लॻो पिया जी आखिर हा साईं यादगिरी हूंदी आहे असां मिड़ई भरींदा आहियूं पोइ संगत सेठ एजाज़ तो तावनी कोन थो करे सघां ग़रीब लॻा पिया हो हा साईं नौजवान महिनत पिया कनि साईं खीर ऐं खंडु मिलायो चांहियूं पिया ठाहिनि हा सही आहे पंहिंजी रोज़ी करणी आहे न साबन कोन्हे साबन ॻोठ वियो आहे सो साईं किथे बि हुजो जिते बि हुजो पंहिंजे प्यारनि सां ख़ुशि हुजो अलाह साईं आबाद कंदो असां बि तव्हांखे दुआऊं कंदासीं तव्हां बि असांखे दुआऊं कजो महिरबानी दुआनि यादि अलाह साईं ख़ुशि